अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे 12 ॾींहं। सिन्फ़ नाविल निगार कादिर सोलंकी। छापो पहिरियों 2026 ईस्वी। छपाईंदड़ विद्या पब्लिकेशन हैदराबाद सिंध। किस्त 7। बिस्तरे ते सागर सिंधुअ में पाणीअ खां सवाइ पली जियां तड़पी रहियो हो। प्यार पलिजी रहियो हो। सिंधुअ जे यादुनि जे छोलियुनि में ॿुॾंदो तरंदो रहियो। निंड विसरी वियसि। तड़पी तड़पी राति गुज़ारियई। सुबुह जो तयारु थी धिके ते आयो। मुनवर खां हाल अहवाल वरिताई। पंहिंजे दोस्त मुमताज़ खे कॉल करे चयाई, सख़्तु गर्मीअ में हज़ारे माण्हुनि जी शिरकत हुअण करे पाणीअ जी कैंपुनि ते ज़रूरत पवे थी। तव्हां हिकु कार्गो पाणीअ जो ॾियो या तव्हां मूंसां पाण हली कैंपुनि ते विरायो। मुमताज़ वराणियुसि, तव्हां कार्गो करे पाणी खणी वञो, मां देर मदार सां ज़रूरु धरणे में शरीक थींदुसि। सागर मुनवर खे चयो, मुमताज़ खां मिनरल जो पाणी वठी कार्गो ते धरणे ॾांहुं मोकिले जल्द अचु त मां वञा थो। मुनवर कार्गो कराए मुमताज़ खां पाणी वठी धरणे ॾांहुं मोकिले पाण धिके ते आयो। थोरी देरि खां पोइ वली मोहम्मद धिके ते आयो। सागर खे हथु ॾेई वेठो। सागर पुछियुसि, वली मोहम्मद अहवाल ॾियो। सेठ तपेदार मुंहिंजे नाले ते खातो करे ॾिनो आहे, अव्हां जो शुक्रियो अदा करण आयो आहियां। वली मोहम्मद वराणियुसि। सागर मुनवर खे चयो, वली मोहम्मद खे चांहि प्यार, मां हलां थो। सागर गाॾी कढी डॉक्टर हुसैन खे वञी चयो, डॉक्टर साहब, गर्मी हुअण करे धरणे में गैस्ट्रो जी शिकायत हले थी पई, उन लाइ दवाऊं ॾियो। डॉक्टर मेडिकल स्टोर तां रिंगर जूं ड्रिपूं, निमकोल ऐं फिले जी गोरियुनि जो कार्टून घुराए सागर हवाले कयो। सागर कार्टून खणी निकितो। रस्ते में करीम खे चयाई, धरणे में गैस्ट्रो जी शिकायत हली रही आहे, दवा ॾियो। करीम फ़हीम खे चयो, रिंगर जूं थेलियूं, निमकोल ऐं फिले जी गोरियुनि सां कार्टून ठाहे गाॾीअ में वञी रख। फ़हीम कार्टून ठाहे गाॾीअ में वञी रखियो। सागर पुछियुसि, तव्हां हलंदा? निसार कॉलेज वियो आहे, मां नथो हलां। करीम वराणियुसि। सागर मोकिलाए धरणे ॾांहुं हलियो वियो। हू बबरलो धरणे में पहुतो त पाणीअ जो कार्गो बि पहुची वियो। सागर पाणी लहराए कैंपुनि ते विराए ॾिनूं। दवाऊं मेडिकल कैंप ते ॾिनई। सज जी तेज़ गर्मीअ में सिंधुअ जा आशिक निटण उस में ॻाढ़ा लाल थी विया। संदन हक़ीक़ी रंग ॻरण जहिड़ो न हो। केरु हिननि जो वार बि विंगो न पियो करे सघे। तोड़े जो कणकाई चढ़ी वञनि, जंहिंखे दुनिया जो को धोबी पियो हर हर धोए, त बि लालाण न लहेनि। अवाम जुलूसनि, रैलियुनि, काफ़िलनि ऐं टोलनि जी सूरत में पहुचंदो रहियो। कॉम्परस अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी कारकुननि जी वॾी रैली सां पिंडाल में आयो। तवाम गरम जोशी ऐं जज़्बाती नारनि सां आदुरभाव कयसि। कारकुन स्टेज ते वठी आयसि। हिन तक़रीर में सिंधु दरिया मां 6 कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि खे रद्द करण जी घुर कई। पिंडाल जोश में गूंजी उथियो। कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। सिंधुअ में आहे साहु असांजो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो काफ़िले जी सूरत में कारकुननि सां गॾु धरणे में आयो। अवाम संदसि वालिहाना इस्तक़बाल कयो। कारकुन स्टेज ते वठी आयसि। हिन तक़रीर कंदे सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द करण जी घुर कई। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं डॉक्टर नियाज़ कालाणीअ जे धरणे में शिरकत अवाम खे ख़ुशी, उत्साह ऐं ताक़त अता कई। अवाम में जज़्बो बिना नओं ऐं ताज़ो थी वियो। बबरलो धरणो रियासती जबर ख़िलाफ़ शऊर, इश्क ऐं क़ौमी ॿधीअ जी अलामत बणिजी उभरी पियो। रियासत ॾकी रही हुई। सिंधुअ जा आशिक मुरकी रहिया हुआ। बबरलो धरणे में अवाम मुसलसल रहंदड़ रियासती ख़ौफ़ खे ज़हन ऐं ख़्याल मां कढी छॾियो, जेको अमल सियासी ऐं समाजी तब्दीलीअ लाइ नई नींढ हो, जंहिंमां साबित थी रहियो हो त सिंध पंहिंजे हक़नि ऐं वसीलनि लाइ जागी पई आहे। सिंध बबरलो धरणे में नई जोश, जज़्बे, ताक़त ऐं गुस्से सां मैदान में लथी ऐं अवाम बि सम्झी रहियो हो त असांजा हक़ केरु ऐं कहिड़े तरीक़े सां खाई रहियो आहे। बबरलो ऐं आसपास जा माण्हू धरणे में पाण मल्हाए रहिया हुआ। खाद खुराक, पाणी, शरबत ऐं चांहि पाण सां गॾु खणी वेंदा रहिया। बबरलो शहर जो राहकू वकील सैद जाफ़र शाह जी कुशादी ठहियल ओताक वकीलनि ऐं ॿाहिरां आयल महिमाननि जी रिहाइश जो मर्कज़ बणियल हुई।
वकील अॻवान आमिर नवाज़ उन उताक में सियासी अॻवाननि वकीलनि ऐं महिमाननि सां मेल मुलाक़ात कंदो रहियो। सैद जाफ़र शाह महिमाननि जी खाध खुराक जो बंदोबस्तु करे रहियो। आमिर नवाज़ धरणे में इंतिशार पैदा करण लाइ हुकूमती चालनि खां अवाम खे बाख़बर रखण लाइ स्टेज ते ईंदो रहियो त उन वक़्तु माहौल जज़्बाती थींदो रहियो। सिंध दोस्त वकील सोहेल मेमण हर रोज़ धरणे जो हाल अहवाल सोशल मीडिया ज़रिए क़ौम खे ॿुधाईंदो रहियो ऐं धरणे ते नज़र रखंदो रहियो। सद हारून राशिदी बबरलो धरणे में महिमान नवाज़ीअ में अॻु भरो रहियो, जंहिंजे घर मां सुबुह जो रोज़ानो 600 वकीलनि लाइ तयारु थियल नेरनि धरणे में ईंदी रही। सागर पिंडाल में वेठल सिंधूअ सां वञी मिलियो। सिंधू पुछियुसि कंहिं महिल आयो? हाणे आयो आहियां। सागर वराणीस। सिंधू वेहण लाइ चयसि। सागर वेही रहियो। थोरी देरि खां पोइ संदसि साथियाणनि वकील मारवी ऐं ज़ैनब खे चयो त ॿाहिरि हली चांहि पी अचूं। तव्हां पी अचो, ॿाहिरि ॾाढी गर्मी आहे, असां हिते वेठियूं आहियूं। मारवी वराणीस। सिंधूअ सागर खे चयो उथो त चांहि पीअण लाइ हलूं। सागर उथियो। सिंधू ऐं सागर पिंडाल मां निकिता धरणे जी जोहर मोहबत जज़्बे ऐं जुनून सां नई इश्क खे दिलि ऐं ज़हन में संभालींदे अॻिते वधी रहिया हुआ। सागर चयसि हिन धरणे जी मोहबत जो मुहवर सिंधू आहे। सागर जी मोहबत सिंधूअ जो मुहवर आहे। सिंधू वराणीस। हिन जो जिस्म इश्क ऐं सिज जी गरमाइश ते तपंदो रहियो। हू होटल में विया। 2 कुर्सियूं ख़ाली पयूं हुयूं। सागर सिंधूअ खे विहारे पाणी बिस्किट ऐं चांहि वठी आयो। हू चांहि पीअंदा रहिया ऐं कचहरी बि कंदा रहिया। धरणे खां पोइ पंहिंजूं मुलाक़ातूं थींदियूं। सागर पुछियुसि। सिंधू वराणीस। सागर तोसां मुलाक़ात मुंहिंजो फितरी अमल आहे। मां मुलाक़ात खे विसाल सम्झां थी। पाण क़ौमी काजनि में मिलंदा रहंदासीं। जिते सिंध सॾींदी उते पहुची वेंदासीं। कचहरी हली रही हुई त सिंधूअ खे सिंधियाणी तहरीक जे अॻवान जी काल आई त असां धरणे में पहुची रहियूं आहियूं। सिंधूअ चयसि सागर उथ त हलूं। सिंधियाणी तहरीक जो काफ़िलो पहुचण वारो आहे। काफ़िले जो इस्तक़बाल हली कयूं। सिंधूअ मारी ज़ैनब ऐं सनम खे काल करे चयो त ॿाहिरि निकिरी अचो, काफ़िलो पहुचण वारो आहे। मूंखे ॿुधायो। हा, मां सिंधू नगर में काफ़िले जी आजियां जो बंदोबस्तु कया हा। अजरक ऐं लुंगियूं सुखड़ियूं करे ॾिया हा। सागर चयुसि। सागर मां तोखे तकलीफ़ नथी चाही। सिंधू वराणीस। तकलीफ़ न आहे, महिमान नवाज़ी आहे ऐं क़ौमी फ़र्ज़ु आहे। सागर चयो। काफ़िलो पहुची वियो। सिंधूअ जी अॻवाणीअ में अवाम शानदार आजियां कई। जज़्बाती नारा लॻी विया। सिंधूअ मां कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। बबरलो धरणे में मशहूरु थियल नारो कैनाल ठाहींदे पादर खाईंदे क़ौम जो माशूक नारो बणिजी वियो। हिन नारे खां अॻु सिंधी क़ौम जा 2 नारा मशहूरु ऐं महबूब रहिया आहिनि, जेके अवामी ताक़त ऐं अवामी जज़्बे सां सरशार रहिया आहिनि। पहिरियों नारो वतन जी आज़ादीअ जी वेड़ ऐं जनरल होशू शीदीअ हो, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। ॿियो नारो अंग्रेज़ सरकार सां वतन जी आज़ादीअ जी वेड़ में सूर्य बादशाह हो, वतन या कफ़न, आज़ादी या मौत। सिंधियाणी तहरीक जे कारकुननि सिंधूअ खे बि तक़रीर करण लाइ सॾियो। सिंधू स्टेज ते तक़रीर कंदे चयो मां पहिरें ॾींहं खां धरणे में मौजूदु आहियां। अॼु मुंहिंजूं साथियाणियूं ऐं सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं कराचीअ खां अवां भाइरनि सां ॿांह ॿेली थियण लाइ पहुतियूं आहिनि। असां वचन कयूं थियूं जिते अवां जो पघर वहंदो उते असांजो रतु वहंदो। सिंधू दरिया लाइ अवां खां अवल असां सिर ॾींदियूंसीं। धरणे में गैरत ऐं जज़्बो जागी पियो। सॼो पिंडाल कैनालनि ख़िलाफ़ु नारनि सां गूंजी उथियो। सिंधू तक़रीर ख़तमु करे पिंडाल में साथियुनि सां वेही रही। सागर चयसि मां वापसि वञा थो, सुभाणे ज़रूरु अचिजांइ। सिंधू चयसि। सागर मोकिलाए गाॾीअ में वेही सिंधू नगर हलियो आयो। सागर वटि सिंधूअ लाइ मोहबत ऐं बेचैनी वधंदी रही। सिंधूअ खां परे हर पल अज़ियत ॾेई रहियो। हू घर वञी गाॾी बीहारे सुम्ही पियो। नेण हुनजे वस न रहिया जो निंड कनि। दिलि वटसि त धड़कन सिंधूअ वटि हुअसि, जिस्म वटसि साह सिंधूअ में हुअसि। सागर बिस्तरे ते तड़पंदो रहियो। वक़्त जा कांटा ॾिसंदो रहियो। धरणे में पहुचण लाइ सुबुह थियण जे ओसीड़े में बेचैन हो। जीएसएन माज़ बबरलो धरणे सां यकजहती तौर समूरे सिंध में शटर बंद हड़ताल जो सॾु ॾिनो।
क़ौम सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द कराइण जी हर जिदोजहद जे सॾ खे भरपूर मोट ॾिनी। सुबुह सां ई सिंध न खुली। अवाम क़ौमी कारकुननि ऐं सांजावंद रोडनि ते निकिरी एहतजाज करे रहिया हुआ। सागर सुबुह जो तयारु थी करीम ॾांहुं हलियो वियो। शहर बंदि हुअण करे करीम घर वियो। सागर मिली चयसि, करीम, हैदराबाद खां अदीबनि जो काफ़िलो मशहूरु दानिश्वर जामी चांडियो जी अॻुवाणीअ में बबरलो धरणे लाइ अची रहियो आहे। काफ़िले जो पंहिंजे शहर में इस्तक़बाल करिणो आहे। उहो भलो अमल आहे। करीम वराणियसि, तव्हांजो काफ़िले सां राब्तो थी सघे थो? सागर पुछियुसि। करीम मोबाइल ते कॉल करे जामी चांडियो खां सिंधु नगर शहर जे मेहरान रेस्टोरेंट ते बीहण जो वक़्तु घुरियो। रस्ते में धरना लॻा पिया आहिनि, वक़्तु नथो ॾेई सघिजे, पर तव्हां वटि असां ज़रूरु बीहंदासीं। जामी चांडियो वराणियसि। सागर चयसि, करीम, तूं तयारु थी मेहरान रेस्टोरेंट ते पहुच, मां गुल, अजरक ऐं लुंगियूं वठी अचां थो। शहर त मुकमल बंदि आहे। करीम वराणियसि। शहर जे कंहिं दुकानदार खे घर मां वठी दुकान खोलायां थो। सागर चयसि। सागर रमेश खां दुकान खोलाए अजरक ऐं लुंगियूं वरितियूं ऐं बाज़ार में गुलनि वारो संदल ते गुल रखियो वेठो। उन खां गुल वठी मेहरान रेस्टोरेंट ते आयो। करीम बि अची वियो। सागर कॉल करे कुझु दोस्तनि ऐं सहाफ़ियुनि खे बि घुराए वरितो। काफ़िलो मंझंदि दारे सिंधु नगर जे होटल मेहरान रेस्टोरेंट ते आयो त सागर दोस्तनि खे गॾिजी काफ़िले मथां गुलनि जी वर्खा ऐं नारनि सां आजियां करे होटल जे हाल में अची विहारियो। हाल कुशादो ऐं सुहिणो ठहियलु हो, जंहिंमें AC हली रही हुई। सागर महिमाननि खे टोपियूं, अजरक ऐं लुंगियूं पारायूं। अदीबनि जे काफ़िले में जामी चांडियो, इरफाना मला, अमर सिंधु, ताज जोयो ऐं ग़ुलाम रसूल चांडियो समेत 45 ॼणा शामिल हुआ। सहाफ़ियुनि जामी चांडियो, अमर सिंधु, इरफाना मला ऐं ताज जोयो खां सिंधु दरिया मां कैनालनि कढण ख़िलाफ़ मौक़िफ़ वरितो। अदीब मोकिलाए गाॾीअ में वञी वेठा। जामी चांडिए सागर खे चयो, तव्हां बि असां सां गॾु हलो। सागर वराणियसि, मां पंहिंजी गाॾी कढां थो। जामी चांडिए चयसि, असांजी गाॾीअ में जाइ आहे, वापसीअ में तव्हांखे हिते छॾींदासीं। सागर करीम खे चयो, वेह गाॾीअ में त हलूं। हू गाॾीअ में वेठा। गाॾी होटल मां निकिरी धरणे तरफ़ हलणु लॻी। रोहिड़ी कैनाल मां मेयूं निकिरी नेशनल हाईवे क्रॉस करे पंहिंजे वथाणनि ॾांहुं वञी रहियूं हुयूं। ड्राइवर कोच खे ब्रेक हईं त मैडम इरफाना मला चयो त क़ौम सां गॾु मेयुनि बि एहतजाज करे रोड बंदि कयो आहे। करीम चयो, सिंधुअ जी मुहबत जानवरनि वटि बि हिकु जेतिरी आहे। जॾहिं वतन जे वजूद ते ख़तरो लाॻ थींदो आहे त वतन सां सलाड़ियल हर शइ कंहिं न कंहिं रंग ऐं ढंग में मज़ाहमत कंदी आहे। मेन रोड क्रॉस कयो त गाॾी अॻिते निकिती। कलमकारनि जो काफ़िलो जीअं धरणे में आयो त ख़ैरपुर ऐं सखर जे अदीबनि मुमताज़ बुखारी, अयाज़ गुल, अमर इक़बाल, डॉक्टर इब्राहिम खरल, रोशन शेख ऐं क़ौमी कारकुननि शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई। कलमकारनि जी शिरकत अवाम लाइ उत्साह जो सबबु बणी। जामी चांडियो खे स्टेज ते सॼियो वियो, जंहिं सिंधुअ मां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द करण जी घुर कई। सागर कॉल करे सिंधुअ खां पुछो, तव्हां किथे आहियो? सिंधु वराणियसि, स्टेज जे भर में रखियल कुर्सियुनि ते वेठी आहियां। सागर ऐं करीम सलाम करे वञी मिलियनि। सागर हिन वक़्त ताईं, तव्हां किथे हुआ? सिंधुअ पुछियुसि। अदीबनि जी सिंधु नगर में आजियां कई, उन करे देरि थी वई। सागर वराणियसि। करीम चयसि, सागर, दोस्तनि वापसीअ लाइ 8 बजे जो वक़्तु ॾिनो हो। 8 थिया आहिनि, हाणे हलणु घुरिजे। सागर सिंधुअ खां मोकिलाइण जी कई। सिंधु चयसि, आयो बि हाणे आई, वञण जी बि जल्दी थो करीं। सागर चयो, करीम, कलमकारनि खे वञणु ॾे। सिंधुअ जा आशिक़ अचनि वञनि था पिया, कंहिंसां रली पवंदासीं, न त बबरलो जी सरज़मीन ते सिंधुअ जे आशिक़नि जे पेरनि जी छणियल मिटीअ ते सिंधुअ जे भर में सुम्ही पवंदासीं। उतर जी घुलंदड़ हवा मां सिंधुअ जे पाणीअ जी महक वठंदासीं। संदसि चहिरे ते सोने जी चहिरे जहिड़ी मुर्क तरी आई। अहिड़ी मुर्क जा मेहार सां मिलण वेल संदसि मुखड़े ते तरी ईंदी हुई। सिंधुअ चयो, चांहि पीअण लाइ होटल ते हलिजे। सागर, सिंधु ऐं करीम होटल ते आया। करीम चांहि वठी आयो। हू चांहि पीअंदा ऐं कचहरी कंदा रहिया। सिंधुअ चयसि, सागर,
काल्ह राति देरि सां मां मारुई ऐं ज़ैनब सां गॾु चांहि पीअण आयसि। हिकु नौजवान साम्हूं वेठो हो। हू चांहि पीअंदड़नि खे तके ॾिसी रहियो हो। मूं महसूसु कयो हिन नौजवान वटि पैसा न आहिनि, चांहि जी बि ज़रूरत अथसि। मां हुन नौजवान खे सॾु करे पुछियो, चांहि पीअंदे? नौजवान वराणियो, हा पीअंदुसि। मां पुछियोमांसि, तो वटि पैसा न आहिनि? नौजवान वराणियो, पैसा ख़तमु थी विया आहिनि। नौजवान खे चांहि पीआरे पैसा ॾिनमि। हू ॾाढो ख़ुशि थी उथी धरणे में हलियो। करीम चयसि, बबरलो धरणू सिंध खे नवां गस, नवां ख़्याल, नई रीत, नई प्रीत, नओं रंग ऐं नओं ढंग ॾेई रहियो आहे। सागर वराणियुसि, बबरलो धरणे नओं उत्साह, नओं इश्क, नओं जोश ऐं नओं जज़्बो ॾेई रहियो आहे। सिंधुअ चयो, बबरलो धरणो पैगाम ॾेई रहियो आहे त मुनज़म जिदोजहद ऐं धरतीअ जी मालिकी केतिरी अहम आहे। नई सियासी सघ जो आगाज़ थी रहियो आहे। उहो ई सबबु आहे जो मुल्क जा रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद फ़र्द तोड़े तनज़ीमूं हिन धरणे खे क़दर जी निगाह सां ॾिसी रहियूं आहिनि ऐं साराहे रहियूं आहिनि, जेका सिंध जी वॾी फतह आहे। हिन धरणे मां जेके लकाव ज़ाहिर थी रहिया आहिनि, तन आधार चई सघिजे थो त नई सिंध जुड़ी रही आहे, जेका कंहिं बि मोड़ ते कर मोड़े उथी पंहिंजनि वसीलनि ऐं दंगनि जी मालिकी ऐं हिफ़ाज़त करे सघे थी। करीम चयो, सागर मुंहिंजो राति जो घर में रहणु ज़रूरी हूंदो आहे, हाणे हलणु खपे। सागर वराणियुसि, उथो त हलूं। सिंधूअ खां मोकिलाए अॻिते वधिया। सिंधू धरणे में हली वई। सागर चयो, करीम मूंखां पंधु नथो थिए। हू रोड जे पासे में पलथ मारे वेही रहियो। राति जा 10 पई थिया। सिंधु नगर जो हिकु क़ौम परस अॻवान डॉक्टर ज़ाकिर धरणे मां निकिरी वापसि पिए वियो। हिन सां गाॾीअ में 2 दोस्त वेठा हुआ। डॉक्टर ब्रेक ॾेई सागर खां पुछियो, तव्हां हलंदा? सागर वराणियुसि, हा हलंदासीं। सागर ऐं करीम गाॾीअ में वेही सिंधु नगर हलिया विया। 25 अप्रैल ते वकील बिरादरी अहम इजलास सॾाए अॻिते लाइ अमल लाइ पंहिंजी हिकमत अमली जोड़ी। इजलास ख़तमु करे आमिर नवाज़ स्टेज ते अची हुकूमत खे चितार ॾींदे चयो त जेकॾहिं 72 कलाकनि में मुतालबा मंज़ूर न कया विया त असांजो अॻियूं क़दम रेलवे ट्रैक बंदि करणो हूंदो। उन सां गॾु अवाम खे वधीक शमूलियत जी अपील कयई। सुबुह थींदे ई अवाम समुंड जियां धरणे में उथली पियो। टोलनि ऐं रेलियुनि जी सूरत में शरीक थींदो रहियो। अवाम वकील थी बीह रहियो। पंहिंजे वसीलनि जी मालिकी करण लाइ मुहाफ़िज़ थी बीह रहियो। वतन जो ॻाढ़ो झंडो हथनि में खणी अदम तशदद जो अलमबरदार थी बीह रहियो। गफ़लत छॾे बाशऊर थी बीह रहियो। सिंधुअ जे आशिक़नि लाइ महिमान नवाज़ी थी बीह रहियो। बीठल गाॾियुनि जी हिफ़ाज़त लाइ निगहबान थी बीह रहियो। सिंधुअ जी मोहबत में मजनू थी बीह रहियो। धरणे खे जज़्बो ॾियण लाइ शाइर थी बीह रहियो। अमन मोहब्बत क़ौमी ज़िम्मेवारीअ जी पासदारी कंदे नई जिदोजहद जी तारीख़ लिखण लाइ कातिब थी बीह रहियो। वकील मज़बूत बाशऊर ऐं कानून जे हवाले सां बाअसर हुअण करे मैदान मल्हाए रहिया हुआ। वकीलनि जी रहनुमाई ऐं अवाम जो ख़ौफ़ ख़तमु ऐं एतमाद बहाल थी रहियो। अवाम सम्झी रहियो हो असां सां क़ौम परस्त ऐं कानूनदान गॾु आहिनि। कारो कोट सिंधुअ लाइ जिदोजहद जी अलामत बणिजी वियो। कराचीअ जहिड़े शहर जे थधियुनि आफ़ीसुनि ऐं सामूंडी हवाउनि में रहंदड़ उतर जी लॻंदड़ लुक में सड़ी रहिया हुआ। पोइ बि हिननि जो जज़्बो घटि न पियो थिए। आशिक़ बणिजी ॾींहं जा नारा हणी रहिया हुआ। हू साबित करे रहिया हुआ त कानून जा माहिर बि आहियूं, त सिंध जा ज़मीर बि आहियूं। कानून जी बालादस्ती बि चाहियूं था, त सिंध जी बका बि चाहियूं था। क़ौम परस्त अॻवान सैयद ज़ैन शाह कारकुननि सां गॾिजी रैलीअ जी सूरत में बबरलो धरणे में आयो। कारकुननि ऐं साझा आवंदनि गुलनि जी वर्खा कंदे पुरजोश नारनि सां आदरभा करे स्टेज ते वठी आयसि। सैयद ज़ैन शाह ख़िताब में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द करण जी घुर कई। थोरी देरि खां पोइ क़ौमी अवामी तहरीक जी अॻवान अयाज़ लतीफ़ पली जो जुलूस जी सूरत में धरणे में शिरकत कई। कारकुननि ऐं अवाम शानदार आदरभा कयसि ऐं गुलनि जी वर्खा करे जज़्बाती नारा हया। कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। कारकुन अयाज़ लतीफ़ पली जो खे स्टेज ते वठी आया, जंहिं ख़िताब कंदे सिंधु दरिया मां कैनाल करण जो मनसूबो रद्द करण जो मुतालबो कयो। ॿिन्ही अॻवाननि खे धरणे में ॾिसी अवाम पुर एतमाद नज़र अचणु लॻो। जमियत उलमा इस्लाम जो अॻवान
अलामा राशिद महमूद सूमरो ऐं अलामा अयाज़ कुमी बबरलो धरणे में जुदा जुदा आया। अवाम वालियाना इस्तक़बाल कयो। ॿई मुख़्तलिफ़ मज़हबी फ़िक्र जा आलिम हिक ॿिए जा हथ ऐं ॻल चुमी रहिया हुआ। बबरलो धरणू नई रिवायतुनि ऐं रवादारीअ जो इज़हार करे रहियो हो। मज़हब, मसलक ऐं सियासत में नंढ वॾाईअ जी मतभेद खां मथे हिकु रंग में सिंधुअ जी मेरां जहिड़े पाणीअ ऐं हसीनाउनि जे भौरनि ॻलनि जहिड़ी रंग में रंगियल हो। भूरनि ॻलनि जहिड़े रंग में रंगियल हो। सख़्तु नज़रियाती इख़्तिलाफ़नि बावजूदि क़ौमी सियासी अॻवान, मज़हबी अॻवान, तोड़े कारकुन हिकु तस्बीह में मणियनि जा पोयल नज़र अची रहिया हुआ। कबीलाई झेड़नि में हिक ॿिए जे खून जा प्यासा पंहिंजा हथियार घरनि में उछले गॾिजी सिंधुअ जा गीत ॻाए ऐं झुमरियूं हणी रहिया हुआ। कनि जे अखियुनि में सिंधुअ जी अक़ीदत ऐं मुहबत जा ॻोढ़ा हुआ त कनि जे चहिरनि ते मुस्कुराहट हुई। पर सभिनी जे अंदर जो इदराक हिकु जहिड़ो, सोच हिकु हुई, फ़िक्र हिकु हो, सर जुदा बदन हिकु हो। सिंधुअ जी मुहबत हथियारनि ते ज़ंग चाढ़े छॾियो। झंग में क़ीमती सामान सां भरियल गाॾियूं महफ़ूज़ रहियूं। अवाम जे चहिरे ते सिंधुअ सां मुहबत जी जोति जली रही हुई। सिंधुअ जा आशिक़ ऐं शहादतुनि जा शाइक़ मरण लाइ हर घड़ीअ तयारु हुआ। ताक़तवर रियासत साम्हूं बाबिया पखी लात लही रहिया हुआ, कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। सागर सुबुह जो तयारु थी धिके ते आयो। हिन मुनवर खे चयो, गुल, अजरक, टोपियूं ऐं लुंगियूं बाज़ार मां वठी अच। मुनवर बाज़ार वञी सामान वठी धिके ते आयो। सागर काल करे करीम खे चयो, शाम जो मेहरान रेस्टोरेंट ते पहुच। कराचीअ खां आर्टिस्टनि जो काफ़िलो बबरलो धरणे में शरीक थियण लाइ अची रहियो आहे। उन्हनि जे इस्तक़बाल जो बंदोबस्तु कयो अथनि। सागर सहाफ़ियुनि ऐं ॿियनि दोस्तनि खे अचण लाइ इतलाह कयो। करीम, सहाफ़ी ऐं सान्यावंद मेहरान रेस्टोरेंट ते गॾु थी इंतज़ारु करण लॻा। शाम जो 4 बजे आर्टिस्टनि जो काफ़िलो मेहरान रेस्टोरेंट ते आयो त सागर दोस्तनि सां गॾिजी गुलनि जी वर्खा करे नारनि जी गूंज में इस्तक़बाल कयो। काफ़िले जी अॻुवाणी अली गुल मलाह करे रहियो, जंहिंमें बख़्शल मेहरानवी, सोराब सूमरो, असगर खोसो ऐं ज़ाकिर शेख समेत 20 ॼणा हुआ। सागर महिमाननि खे वठी रेस्टोरेंट जे कुशादे एसी हाल में वठी वञी विहारियो। अजरक, टोपियूं ऐं लुंगियूं ओढ़ायूं। सहाफ़ियुनि आर्टिस्टनि खां सवाल कया। अलीगुल मलाह सहाफ़ीअ जे सवाल ते रवाजी मज़ाहिया अंदाज़ में जवाबु ॾिनो, सिंधु दरिया मां कैनाल ठाहींदड़ पादर पादर कनि था, पर पादर बि असांजा खाई विया आहिनि। आर्टिस्ट सागर खां मोकिलाए गाॾीअ में वेही बबरलो धरणे ॾांहुं हलिया विया। आर्टिस्टनि जो धरणे में पहुचण ते सान्यावंदनि ऐं क़ौमी कारकुननि शानदार इस्तक़बाल कयो। कौमपरस्त अॻवान काफ़िलनि जी सूरत में धरणे में शिरकत कंदा रहिया। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो वाइस चेयरमैन हैदर शाहाणी, जीए सिंध क़ौमी महाज़ आरीसर जो असलम ख़ैरपुरी, जीए सिंध महाज़ जो चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे ऐं NPP अॻवान रईस ग़ुलाम मुर्तज़ा जतोई शिरकत कई, जन जो अवाम भरपूर इस्तक़बाल कयो। लाड़काणो बार जो सदर अतर सोलंगी बि साथी वकीलनि सां गॾु धरणे में आयो। जीअं जीअं बबरलो धरणू डिघो थींदो रहियो, तीअं तीअं अवाम जी शिरकत वधंदी रही। धरणे में शिरकत करणु हर माण्हू पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी रहियो। अवाम में कावड़ ऐं जज़्बो वधंदो रहियो। अवाम जो पको वाक़ा करे रहियो हो त सिंधुअ मां कैनाल ठहणु न ॾींदासीं। अवाम डिघो सफ़र करे मोटरसाइकिलनि ऐं पैदल पंधु करे बबरलो धरणे में शरीक थींदो रहियो। हिकु रस्ते वेंदड़ ॼञ धरणे में आई। मोड़ बदल घोट ऐं घूंघट में कुंवार गाॾीअ मां लही ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ, सिंधुअ मां कैनाल नामंज़ूर। ॼञ लाॾनि ऐं सहरनि बदिरां सिंधुअ जो जमालो ॻाए रही हुई। सॼो पिंडाल रक़्स करे रहियो। कंवारियुनि पंहिंजे मंगेदनि खां सिंधुअ जी बका लाइ धरणे में शरीक थियण जा वचन वठी रहियूं हुयूं। भेनरूं भाइरनि जूं भरझलियूं थियण लाइ धरणे में अची रहियूं हुयूं। न्याणियूं पंहिंजो ॾाज ऐं पूंजी धरणे में चंदे तौरु ॾेई रहियूं हुयूं। मौलूदनि में मज़ामती क़ौमी गीत सरजी ऐं ॻाइजी रहिया हुआ। शाइरीअ जी तारीख़ में कैनाल मनसूबो पहिरीं मौज़ू हो, जंहिं ते घणी शाइरी तख़लीक़ थी। न रुॻो शाइरी पर बेख़ुदी ऐं वजद वारी कैफ़ियत जे इज़हार जो रक़्स बि हो त जज़्बनि ऐं अहसासनि जी कैफ़ियतुनि, प्यार, प्रीत, मोहबत ऐं अक़ीदत जो इक़रार बि हो त वजद बि हो। हिकु जोइ ॿी जोइ, हिकु जूइ ॿी जोइ,
जहिड़े वचन जो वरजाउ बि हो।